अस्सलामुअलैकुम दोस्तों, कीअं आहियो तव्हां? उम्मीद आहे त सभु ख़ैरियत सां हूंदा ऐं ख़ुशि हूंदा। दोस्तों, ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी जंहिंजे ईंदड़ नई एपिसोड में अवां ॾिसंदा त रईस कमाल खान लाइ हिकु वॾो मसइलो पैदा थी वेंदो, छो त रईस कमाल खान हिकु ज़ालिम इंसान आहे ऐं हुन ॾाढ जे ज़ोर ते चंग मुड़सीअ जो पॻ पाण मथां रखियो आहे। ऐं हाणे ईंदड़ नई एपिसोड में अवां खे ॾेखारियो वेंदो त रईस गफ़ार खान जो सालो रहीम पंहिंजे भाउ ऐं पंहिंजे पीउ सां गॾिजी रईस कमाल खान ऐं ओठे खे सॼी ॻोठ में ज़लील ऐं ख़्वार कंदो, जंहिंमें वारिस ऐं ओठो बि इन्हनि सां गॾु हूंदा ऐं सॼो ॻोठ हक़ सच जे राह ते हलण जो वाइदो कंदो ऐं कमाल खान ऐं ओठे जहिड़नि ज़ालिमनि खे ॻोठ मां धिके कढंदा ऐं सॼो ॻोठ रईस कमाल खान जे ख़िलाफ़ थी वेंदो। ऐं ॿिए पासे तव्हां ॾिसंदा त ओठो ऐं रईस कमाल खान पाण में सलाह मशवरो कंदा ऐं रबन ऐं वारिस खे मारण जो प्लान ठाहींदा ऐं रबन मीरा खे ॻोल्हण जी वॾी कोशिश कंदो, पर हर कोशिश में नाकाम वेंदो ऐं रबन खे मीरा जे बारे में को बि ॾस पतो कोन मिलंदो। ऐं वधीक तव्हां ॾिसंदा त ज़हर ज़िंदगी ड्रामे में हिकु नओं अदाकार वॾेरे जे किरदार सां तव्हां खे ॾिसण वटां मिलंदो, जंहिंखे रईस हाकम खान जो कैरेक्टर ॾिनो वियो आहे, जेको ज़ालिम रईस कमाल खान जो बांह ॿेली थींदो। त दोस्तों, ही हुई असांजी अॼु जी वीडियो। उम्मीद आहे त तव्हां सभिनी खे असांजो अॼु जो इहो नंढड़ो वीडियो पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं पसंदि आयो आहे त वीडियो खे लाइक करणु न विसारींदा ऐं जेकॾहिं चैनल ते नवां आहियो त अहिड़े क़िस्म जा वधीक वीडियोज़ ॾिसण लाइ असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे आल ते सेट करे छॾींदा। मिलंदासीं तमामु जल्द हिकु नए वीडियो सां गॾु। तेसि ताईं माशाअल्लाह दोस्तों।